सवाल कयो आहे फ़क़ीर अली रज़ा। वो तो चए था अगर को पिनण वारो अचे ऐं सलाम करे त उनखे सलाम जो जवाब ॾियणु घुरिजे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं पिनण वारो मुलाक़ात जे लाइ आयो आहे ऐं सलाम करे थो त सलाम जो जवाब ॾियणु वाजिबु आहे। पर जेकॾहिं पिनण जे लाइ आयो आहे त उन सूरत में जवाब ॾियणु लाज़िम न आहे, पर ॾिनई त को बि हर्ज न आहे, ॾेई सघिजे। जीअं बुखारी मुस्लिम जे अंदरि हदीस मुबारक आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हक़ुल मुस्लिमी अलल मुस्लिमी खम्सन रद्दु सलाम। मुस्लमान जा मुस्लमान जे मथां 5 हक़ आहिनि ऐं उन मां पहिरें नंबर ते आहे सलाम जो जवाब ॾियणु। इन हदीस मुबारक में मालूम थियो त अगरि को मुस्लमान कंहिं मुस्लमान ते आदर भाउ जे लाइ सलाम करे थो, मुलाक़ात जे लाइ आयो आहे, त उन जो जवाबु ॾियणु वाजिबु आहे। पर जेकॾहिं उहो कंहिं ॿिए मक़सद जे लाइ आयो आहे ऐं सलाम करे थो त उन सूरत में उनखे जवाबु ॾियणु ज़रूरी न आहे। जीअं रद्दुल मुख़्तार जे अंदरि आहे त वला यजिबु रद्दु सलाम साइले लिअन्नहु लैस लितहिय्यत। पिनण वारे खे सलाम जो जवाबु ॾियणु वाजिबु न आहे, हिन करे त इहो सलाम तहियत ऐं आदर भाउ जे लाइ न आहे। इन मां मालूम थियो त जेको साइल आयो आहे पिनण जे लाइ त उनखे जवाबु ॾियणु लाज़िम न आहे। अल्लाहु अअलम बिस्सवाब।